ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, हे कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दर ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण ॾिठो त श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 12 स्कंद जे अध्याय 9 में भगवान श्री नारायण जी मारकुंडीअ खे माया जो दर्शन कराइनि था, सॼो दृश्य ॾेखारीनि था। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 12 स्कंद जो अध्याय 9 शुरू करे रहा आयूं, जंहिंजो नालो आहे श्री पार्वती ऐं महादेव जी जो मारकुंडीअ वटि अचणु। श्री सूत जी सन कंहिं ॿियनि रखेश्वरनि खे चयो, मारकुंडीअ माया रूपी महापर्य जो तमाशो ॾिसण खां पोइ नारायण जीअ खे वेनती कई त हे महाप्रभु, हे त्रिभुवन पति, मूं खां वॾो अपराध थियो जो तव्हांजी माया खे ॾिसण वास्ते वरदान घुरियमि। जिते तव्हांजी माया खे ब्रह्मा ऐं ॿिया देवताऊं बि ॼाणी नथा सघनि ऐं वॾा वॾा ऋषि मुनि ऐं ज्ञानी बि उन माया में फाथल रहनि था, उते मूं खे कहिड़ी सुमर्थी आहे जो तव्हांजी माया जो भेद ॼाणी सघां। जीअं मच्छर कंहिं प्रभत खे खणण जी ख़्वाहिश रखे थो पर खणी नथो सघे, तीअं मां बि वरदान घुरी फिको थियसि। हाणे मूंखे पंहिंजी शरण में आयो ॼाणी मुंहिंजो अपराध खिमिया कयो। मारकुंडीअ ईअं चई परमेश्वर जे ध्यान में लीन थी वियो। एतिरी कथा ॿुधाए सूत जी चयो त हे रखेश्वरों, परमेश्वर जी महिमा ॼाणण वास्ते सभई नंढा वॾा पंहिंजी ताक़त आहर महिनत कनि था, पर उन जे भेद खे नथा पहुची सघनि। जंहिं उन जे भेद ॼाणण वास्ते टुॿी हई, तंहिंजो अॼु ॾींहुं ताईं पतो कोन्हे। हाणे मां मारकुंडीअ रखेश्वर जो हिकिड़ो हाल ॿियो बि तव्हांखे ॿुधायां थो। हिकिड़े ॾींहुं श्री महादेव ऐं पार्वती बेल ते चढ़ी केतिरा गुण साण करे हलंदा थे विया त वाट में श्री पार्वती मारकुंडीअ खे अहिड़ी तरह परमेश्वर जे ध्यान में लीन ॾिठो, जहिड़ी तरह समुंड जो पाणी हवा न लॻण करे शांत रही छोलियूं ऐं लहरूं नथो हणे। तॾहिं माता पार्वती श्री महादेव जीअ खे चयो त हे नाथ, हेरे रखेश्वर खे तपस्या जो को फल ॾियो। श्री महादेव जी चयो त हिन खे कंहिं बि शइ जी ख़्वाहिश कान्हे, त पोइ मां छा ॾियांसि। भक्ति ऐं हरि चरणनि जे ध्यान खां सवाइ ही मूंखे बि कुझु नथो सम्झे। पर हाणे जे तूं चवीं थी त मां हली साणसि 2-4 ॻाल्हियूं करियां थो। साधन ऐं महात्माउनि जी संगत करण मां फ़ाइदो ई थिए थो। जॾहिं श्री महादेव जी माता पार्वतीअ समेत मारकुंडीअ वटि आया, तॾहिं उनखे परमेश्वर जे ध्यान में अहिड़ो लीन ॾिठो जो संदन अचण जो हाल बि मारकुंडीअ रखेश्वर खे मालूम न थियो। तंहिं करे श्री महादेव जी संदसि हृदय में प्रवेश करे जंहिं चतुर्भुजी रूप नारायण जी जो हू ध्यान करे रहियो हो, तंहिं रूप खे उतां खां गाइब करे पंहिंजो प्रकाश उते प्रगट कयो। जॾहिं मारकुंडीअ खे पंहिंजे हृदय में चतुर्भुजी रूप नारायण जी जो ॾिसण में न आयो, पर हिकिड़ो पुरुष सफ़ेद रंग 10 भुजाउनि ऐं 3 अखियुनि वारो
शींहं जे खिल ऐं मुंड माला पहिरियल हथ में त्रिशूल खणी ध्यान में ॾिसण में आयो ऐं संदसि ध्यानु टुटी वियो। अखियूं खोलण ते मार्कुंडे जी श्री महादेव जीअ खे पार्वती माता सां गॾु ॾिठो ऐं खेनि प्रणाम करे संदन पूजा करण लॻो। तॾहिं श्री महादेव जी भॻवान जे अहिड़े भक्त जी ॾिसी साराह कई ऐं मार्कुंडे खे वर घुरण लाइ चयो। मार्कुंडे जी श्री महादेव जी खां हरि चरणनि में पंहिंजी प्रीत ऐं ध्यानु वधाइण वास्ते प्रार्थना करे इहो वर घुरियो त हे महादेव जी, अहिड़ो वर ॾियो जंहिंजे करे मां सदाईं भॻवान जे ध्यान में लीन रहां ऐं उन जे ई चरणनि जी प्रीति मुंहिंजे हृदय में रहे। सभई चयो जय श्री कृष्णा। मार्कुंडे जी अहिड़ी भक्ति ॾिसी भॻवान भोलानाथ उनखे संदसि जग में नामूसे थियण, वॾी उमिरि ऐं मौत खां आफ़ीकी तहलील थियण जे वक़्त ताईं आज़ादी ऐं टिनी वक़्तनि जी ॼाण यानी के हलंदड़ गुज़िरियल ऐं ईंदड़ जी ॼाण वारो वरदान ॾिनो ऐं मार्कुंडे जीअ खे पुराणनि जे उस्ताद यानी के गुरुअ जो रुतबो पिणु ॾिनो आहे। सभई चयो जय श्री कृष्णा। श्री सूत जी चवनि था त जेके ऋषि मार्कुंडे जी ही कथा ॿुधंदा ऐं ॿुधाईंदा उहे हिन फ़ानी ज़िंदगीअ खां हमेशह आज़ाद थी यानी के मुक्त थी वेंदा ऐं संदन हमेशह प्रीत हरि चरणनि में रहंदी। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 12 स्कंद जो अध्याय 9 संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।